अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां इबाद हमज़ा। नाज़रीन, अॼु जहिड़े नमूने जेको अवामी तहरीक ऐं जेको आहे सो कराची जे हवाले सां जहिड़े नमूने कराची वासियुनि जेको आहे सो गॾिजी करे हिकिड़ी रैली पई कढी। हिते कराची वञो, लयारी वञो, जहिड़े नमूने रैली निकिती आहे उनजे मथां दहशतगर्द कार्रवाई जे हवाले सां जहिड़ो कुझु नज़र आयो ऐं फायरिंग थी। उनखां पोइ 10 माण्हू हिन वक़्त जी रिपोर्टुनि मूजिबि जेके आहिनि सो उन जूं डेड बॉडीज़ हिते जेके आहिनि सो सिविल हॉस्पिटल कराची में पहुचायूं वियूं आहिनि ऐं उनखां अलावा हिते 36 ॿिया माण्हू जेके आहिनि सो तमामु घणा जेके ज़ख़्मी थिया हुआ उन्हनि खे बि हिते आंदो वियो आहे। इन खां सवाइ ॿियनि अस्पतालनि में जिना अस्पताल ऐं जेको आहे सो लियाकत शहीद अस्पताल उन में ऐं कुझु लयारी मंझि पिणु जेको आहे सो हिन वक़्तु ज़ख़्मी जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। कराची जे अंदरि हिन वक़्तु सूरत हाल जेका आहे उहा सॼो ॾींहुं जेको आहे उहा रही आहे। उनखां पोइ डेड बॉडीज़ जे अचण जो जेको आहे सिलसिलो शुरू थियो आहे। हिन वक़्तु असीं सिविल अस्पताल में मौजूदु आहियूं जिते अवामी तहरीक जो मरकज़ी सीनियर नायब सदर मज़हर राउज साहब सां गॾु आहे। अचो त उन्हनि खां इन अॼोकी जेको आहे सो कंडीशन जे हवाले सां ऐं सिविल अस्पताल पहुचायल लाशनि जे हवाले सां ऐं ज़ख़्मियुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं। पहिरियों त मां चवंदुसि त तव्हां सॼे सारे हिन नक्शे खे चिटियो त सॼो कुझु कीअं थियो, छो थियो, केरु मुलविस हो? साईं, जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असां पुरअमन तरीक़े सां लियारी खां रैली कढी ऐं प्रेस क्लब ॾांहुं वियासीं पे त सिटी कोर्ट जे साम्हूं वारे रोड ते उते जॾहिं पहुतासीं त जेको आहे अंधाधुंध फायरिंग जेको आहे शुरू थी वई। उन फायरिंग में तक़रीबन हींअर ताईं 33 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 11 माण्हू जेको आहे फोत थी चुका आहिनि। इहे कंटिन्यू अञा ज़ख़्मी जेको आहे अचनि पिया ऐं असां उनखां पोइ पुरअमन उते धरणो हुअण जेको आहे वेही रहियासीं। तव्हां ॾिठो त असां समूरनि माण्हुनि वटि अवामी तहरीक जा जेके कारकुन हुया, सिंधियाणी तहरीक जूं जेके भेनरूं हुयूं, कंहिं हिकिड़े माण्हू वटि लठ बि हथ में कान आई। हथियार त परे जी ॻाल्हि आहे, लठ बि कोन आई। असां 100% पुरअमन तरीक़े सां जेको आहे सो पंहिंजी मंज़िल ॾांहुं वधियासीं पे, प्रेस क्लब ॾांहुं वधियासीं पे त MQM जे दहशतगर्दनि असां ते सिधी फायरिंग करे असांजे भेनरुनि खे, सिंधियाणी तहरीक जे भेनरुनि खे, असांजे अवामी तहरीक जे भाइरनि खे शहीद कयो आहे। ऐं हिते जेके डेड बॉडीज़ आयूं आहिनि उन में जेको आहे सो आमना शरीफ़ा ऐं गज़ाला सिद्दीकी, उहे सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं जेको आहे सो शहीद थी चुकियूं आहिनि। ऐं असां हींअर हिते सिविल हॉस्पिटल में आया आहियूं। हिते डेड बॉडीज़ उन में असांजा अवामी तहरीक जा कारकुन आहिनि। असांजा काफ़ी दोस्त ज़ख़्मी आहिनि, तमामु सीरियस। उन्हनि जा हींअर मूंखे ख़बर पई त 5 दोस्त जंहिंजी जेको आहे सो OT में आहिनि। उनजो हिकिड़ो जेको आहे सो दिमाग़ी इंजरी आहे, न्यूरो जो केस आहे, हिकिड़ो स्पाइनल जो केस आहे। उन्हनि जा जेको आहे सो तमामु सीरियस जेको आहे सो ऑपरेशन्स आहिनि। ॿिया जेको आहे सो आर्थोपेडिक में पिया आहिनि, के सर्जिकल ट्रू में पिया आहिनि। इलाही माण्हू ज़ख़्मी जेके मुख़्तलिफ़ जेको आहे सो वार्डन में पिया आहिनि, न्यूरो में पिया आहिनि। असीं उन्हनि जी हिते सार संभाल लाइ जेको आहे सो उन्हनि दोस्तनि सां मिलिया आहियूं ऐं असां इंतिज़ामिया खां ख़ासि तौर ते सिविल हॉस्पिटल जे इंतिज़ामिया खे जेको आहे सो रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे ज़ख़्मी जेके बि आहिनि उन्हनि जी जेको आहे सो चङी तरह परघोर कई वञे, सही तरीक़े सां ट्रीटमेंट करी वञे त जीअं उन्हनि ज़ख़्मियुनि मां वधीक का जेको आहे सो माण्हू को फोत न थिए। असां वटि टोटल 10 डेड बॉडीज़ पहुतियूं आहिनि, जिन मां 2 डेड बॉडीज़ फीमेल्स जूं आहिनि ऐं 7 मर्द आहिनि। उन्हनि में इहे जेके फीमेल्स जा अटेंडेंट्स आया त इहे सभई सिंधी स्पीकिंग हुआ। सो ऑल 3 फीमेल्स वर सिंधी स्पीकिंग एंड द रिमेनेंट 7 मेल पर्सन्स, 1 was Kachi, 1 was Pathan, 2 or 3 were Baloch and others 1 or 2 are still unidentified. जेकॾहिं असां इंजर्ड जी तादाद जे हिसाब सां ॾिसूं त उन हिसाब सां बलोच इंजर्ड वधीक आहिनि। हूअं टोटल इंजर्ड्स में जेको आहे सो हिकिड़ो SHO इंजर्ड थियो आहे, जेको कि चाकीवाड़े पुलिस स्टेशन जो SHO आहे। उन सां गॾु हिकिड़ो पुलिस कांस्टेबल बि इंजर्ड थियो आहे। सो इन तरीक़े सां इहो इंजर्ड्स जी पोज़ीशन आहे। टोटल असां वटि 30 इंजर्ड्स सिविल हॉस्पिटल कराची आंदा विया आहिनि ऐं 6 इंजर्ड्स लियारी जनरल हॉस्पिटल में अटेंड कया विया आहिनि। सो इन तरीक़े सां 36 इंजर्ड था थियनि ऐं 10 डेड बॉडीज़ थी थियनि। सर, आज के वाक़े के मुतालिक आप क्या कहेंगे? आपके वाक़े आपके सामने आए, रैली निकाली गई थी और फिर वो एक बहुत ही कंजस्टेड एरिया से गुजरी है और उधर फिर जो रिपोर्ट हुई है उसके तहत कि उनके ऊपर कोई फायरिंग हुई है रैली के ऊपर। आज के पूरे वाक़े के दौरान हमने नहीं देखा कि कहीं पर भी कोई पुलिस ने वो इसको फायरिंग को रोकने की कोई कोशिश की हो। पुलिस फायरिंग को नहीं रोकती तो ये आपने पहले जो मुहर्रम के दौरान 40वें के दौरान जो हशर देखा था वैसा होता। पुलिस उसके साथ थी, आगे पीछे डिप्लॉयड थी, तमाम इम्पॉर्टेंट पॉइंट्स पर डिप्लॉयड थी। उसी वजह से ये जो नुकसान हुआ ये बिल्कुल नुकसान हुआ है, लेकिन इससे ज़्यादा हो सकता था अगर पुलिस नहीं होती तो। अच्छा, आप क्या समझते हैं कि इसमें इस वाक़े के पीछे जो है वो कौन सी ताकतें मुलविस हो? नहीं, बगैर इन्वेस्टिगेशन के कुछ नहीं कहा जा सकता। अभी कबल वक्त है, नेचुरली तफ्तीश के बाद पता चलेगा। एक चीज़ मैं सिर्फ बताता चलूँ कि यह जो 11 डेथ हुई हैं
इसमें कोई 2 या 3 है जो कि मौके की हैं, बाकी दूसरे इलाकों से लाई गई हैं। तो ये एक बड़ा सबूत है कि इधर इतना वो नहीं हुआ, जिसका दूसरी जगहों से भी लाई गई हैं। वो देखा जाएगा कि वो किसी और किसी वजह से तो फायरिंग में हुए हैं लाख, या इसका कोई रिएक्शन था या किन लोगों ने किया, वो तफ्तीश के बाद बता सकें। अच्छा, आप क्या समझते हैं कि मुआज़र सूबे के हवाले से यहाँ पर बातें कर रहे थे, वो रैली निकाली गई, उसके हवाले से कोई कहीं से मज़ामत नहीं आई, लेकिन इस पे पुरअमन रैली पे आप क्या समझते हैं कि ऐसे किस्म के वाक़यात करने के पीछे किसका? मैं जैसे पहले बताया, बगैर इन्वेस्टिगेशन के, बगैर तस्दीक के कुछ नहीं कहा जा सकता कि कौन इसमें मुलव्वस है। जैसे कि आप जानते हैं कि कराची के अमन को तैयब बाला करने के लिए न सिर्फ बैरूनी ताकतें और कुछ लोग भी हैं जो कि इसमें शामिल हैं, लेकिन ये कबल वक्त होगा कि मैं कहूँ कि किसकी वजह से हुआ है। नाज़रीन, चाकीवाड़ा है सोचो जो को हिन वक्त असां सां गॾु आहे छो त पाण हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। सर इदरी साहब अस्सलाम वालेकुम। ये कैसे सब कुछ हुआ? आप भी ज़ख्मी हो गए, मीन के इससे नज़र आता है कि मज़ाहमत हुई है पुलिस की वहाँ पर भी। कितने लोग थे वो, कैसे ये फायरिंग हुई, ये पूरे का पूरा मंजर आपकी नज़र में कैसा था? ये रैली के साथ हम जा रहे थे, फ्रंट पे हम थे और रियल पे बाकी हमारे पुलिस वाले थे। जब रैली 1.5 साल से पहले ये जो मेन निपिया रोड पे पहुंची तो वहाँ पर रैली पे फायरिंग हुई, जिसमें गलियों से और छतों से चारों तरफ से फायरिंग हुई, जिसमें मेरा एक हेड कांस्टेबल है खान बहादुर, वो ज़ख्मी हो गया। मैं ज़ख्मी, एक और सिपाही ज़फ़र है वो ज़ख्मी हुए। बाकी को हमने कोशिश की रैली को जितनी हिफाजत से निकाल सकते थे हमने फिर लोगों को वहाँ से निकाल के 1.5 साल तक पहुँचाया। अच्छा, जिन लोगों ने फायरिंग की उनमें भी से कोई ज़ख्मी हुआ, कोई गिरफ्तार हुआ, कुछ ऐसा कुछ हो सका? नहीं, गिरफ्तार तो कोई नहीं हुआ। बहरहाल दो फायरिंग हुई, उसमें कुछ कह नहीं सकते कि उनमें से कौन लगा है क्या नहीं हुआ। अच्छा, आपको ये भी पता था कि इस दिन जब रैली निकलेगी तब ये फायरिंग भी होगी, ऐसा कुछ मीन की तवक्को थी आपकी? नहीं, हमें कोई ऐसी तवक्को नहीं थी। उसके बावजूद हमने अपना जो इंतज़ाम था मुकम्मल किया हुआ था। पीछे भी फ्रंट पे हम थे, ऐसे जो काला कोट था, मैं ख़ुद था, DSP साहब काला कोट थे, और बैक पे जो है तो कर्ली SHO और DSP बगदादी वगैरह मौजूद थे। और अपना गार्डन से हमने काफ़ी जवान लिए हुए थे जो चारों तरफ से इसको पिक करके लेके जा रहे थे, लेकिन जो गलियों से फायरिंग हुई तो फिर लोग अपनी तफरी बारी, कुछ तो मोटरसाइकिलों वाले आगे निकल गए, उस वजह से कुछ थोड़ा हो गया। अच्छा, रैली की प्रोटेक्शन के लिए कितने मीन के आपके एहलकार आपके साथ थे? हमारे साथ तकरीबन जो है तो 100-150 के करीब जो है तो नफरी थी जो मुख्तलिफ स्टेशनों से आई हुई थी हमारे पास, और हमारे अपने थानों के जो है तो 60-60, 70-70 एक थाने से थे। मीन के 2-2.5 हज़ार जो थे वो बंदे लगे थे? तकरीबन 2-2.5 तो नहीं थे, तकरीबन 400 के करीब। 400 के करीब थे। तो उसके बावजूद भी आज 10 लोग मारे गए हैं और 40 लोग ज़ख्मी हुए हैं रैली में से। मीन के पुलिस नाकाम हो गई इस पूरे का, हालांकि आप ज़ख्मी भी हुए, उसके बावजूद भी 10 लोगों की जो है डेड बॉडीज़ यहाँ पे लाई गई। नहीं जी, पुलिस नाकाम नहीं हुई इसमें। असल ये है कि रैली थी, भगदड़ मची उसमें। जब भगदड़ मचती हो तो आप खुद समझते हो इतनी बड़ी रैली को संभालना आसान काम नहीं है। अगर पुलिस उस वक्त हम हौसला छोड़ते, और आपके सामने हम जिंदा मिसाल है, अगर हम उस वक्त हौसला छोड़ देते तो हो सकता है ज़्यादा कैजुअलिटीज होती, लेकिन अल्लाह ने बड़ा करम किया कि कैजुअलिटी कुछ भी नहीं है, हो सकता है इससे ज़्यादा होती, लेकिन पुलिस ने संभाला और हमने खुद मौजूद होकर तकरीबन तमाम लोगों को जितनी हमारी कोशिशों की हमने निकाला। अच्छा, ये भी कहा जा रहा है कि पुलिस वहाँ पर मौके पर जब ये फायरिंग का सिलसिला शुरू हो गया तब पुलिस जो है वो निकलने में कामयाब हो गई, और पुलिस को खड़ा इसलिए किया गया था कि वो रैली को रोके, रैली के हवाले से कंटेनर से लेकर वहाँ पर कोई रुकावटें डाले। ये किस हद तक बात सही है? नहीं जी, ऐसी कोई बात नहीं थी। पुलिस मौके पर मौजूद थी, जिंदा मिसाल है हमारे ऊपर भी पड़े हुए हैं। मेरे साथ जो खान बहादुर ज़ख्मी, आप देखें पूरा उनका जिस्म कटा हुआ है और गोलियाँ उसको आर पार हुई हैं। दूसरा बीच भाई ज़ख्मी है, मैं खुद आपके सामने हूँ। ऐसा कोई नहीं हुआ, सिर्फ रैली वालों से थोड़ी गलती हुई कि वो जो मोटरसाइकिलों वाले थे वो रैली पुलिस को पार करके आगे निकले। हालांकि उनको मना किया था कि आप हमारे बैक पे रहें, पुलिस फ्रंट पे रहेगी, लेकिन जो आगे वो निकले तो उसके बाद ये फायरिंग का सिलसिला हुआ। उस वजह से कुछ लोग जो आगे निकल गए थे मोटरसाइकिल वाले पुलिस से, चूँकि मोटरसाइकिलें थी उनके पास काफ़ी 100-150 रैली के साथ जो थी, वो पुलिस की जो फ्रंट की लाइन थी उसको उन्होंने क्रॉस कर दिया था। अगर वो क्रॉस नहीं करते तो ये कोई जरूरत भी नहीं होती। आप भी बड़े सीनियर नज़र आते हैं और कराची के अंदर आपके हवाले से भी काफ़ी मिसालें देते हैं, आपकी नज़र में कौन हो सकता है ये फायरिंग के पीछे? सर इसके बारे में कुछ नहीं कह सकते अभी, ये तो अब तहकीकात होंगी, जो भी पता पड़ेगा कि क्या है, जो भी तफ्तीश होगी उससे पता लगेगा कौन थे क्या थे जो भी। इंशाल्लाह। तव्हांजो नालो? अब्दुल गनी। पाण केरु आहियो? न्याजी। कहिड़ी पार्टी सां वास्तो आहे? किसी पार्टी के साथ भी नहीं है, हम लोग ट्रांसपोर्टर हैं, अपना कारोबार करते हैं, किसी पार्टी के भी साथ नहीं है। अच्छा, ये आप भी लयारी में थे? लियारी में नहीं थे, हम लोग धोबी घाट चौक के ऊपर थे। वहाँ पर आपको फायरिंग की गई? फायरिंग की गई।
मीन ये जो रैली पर फायरिंग हो रही थी वही गोलियां लगी आपको? रैली से कुछ भी हमको पता नहीं है। अच्छा हम लोग उधर खड़ा हुआ था, ये धोबी घाट, अच्छा घर जा रहा था, हाँ उधर हमारे ऊपर फायरिंग हुई है। अच्छा। कितनी कोई गोलियां लगी हैं? गोली लगी है हाथ पे, हाथ टूट गया मेरा। अच्छा। दवाइयाँ वगैरह सब कुछ सही हो रहा है? बस इंजेक्शन लगाया और तो कोई ये ग्लूकोज का बोतल लगाया, यही किया है। आपको कैसे गोली लगी? बस ये मैं अपनी दुकान बंद कर रहा था तब लग गई। कब लगी? किस एरिया में है आपकी दुकान? जुना मार्केट में। जूना मार्केट में। ये जब रैली आ रही थी तभी फायरिंग जो हुई उसी में लगी? तभी हुई है। अब जब फायरिंग हो रही थी, अफरा तफरी हो रही थी, तब उसमें मेरे को बाग में गोली लग गई है। वहाँ से क्या गुजर रहा था? रैली वगैरह गुजर रही थी वहाँ से। अच्छा। उसी रैली के दौरान ही आप जो है अपनी दुकान पर बैठे थे, वहीं पर आपको गोली लगी? जी। अभी किस जगह, किस पे गोली लगी आपको? टांग में लगी है मुझे। टांग में लगी। तो यहाँ पर उठाने वाले के हवाले से कोई वहाँ पर कोई इमदादी कारकुन मौजूद थे, कोई एम्बुलेंस थी? सन्नाटा हुआ था वहाँ से। कौन से आएगा, कौन आएगा उठाने के लिए? मुझे कोई भी नहीं उठा? कोई भी नहीं था। मैं खुद गया था वहाँ एम्बुलेंस की तरफ। निगार सिनेमा वाली गली है ना, वहाँ मैं खड़ा हुआ था। अच्छा। तो शाम को 5 बजे का टाइम था, तो अचानक फायरिंगों की आवाज़ आने लगी, लोग भागने लगे इधर उधर। तो मैं होटल के सामने खड़ा हुआ था, तो अचानक आगे लगी मेरे को ना गोली, पता नहीं चला गोली लगी क्या का। तो जब मैंने नीचे देखा तो खून बहने लग गया, तो दर्द भी महसूस हुआ मुझे। मैंने कहा ले भी लगी गोली। जब तक मैं ये समझा कि कोई पटाखा कोई लग के ना मेरे उधर से गुजरा है, पटाखा लगा, मेरे को गोली नहीं लगी। मेरे को ये महसूस हो रहा था कि गोली नहीं लगी। तो फिर मेरे को होटल वालों ने शटर खोल के अपने होटल में बुला लिया। फिर उन्होंने मेरे पट्टी बांधी, चाय वाले ने, पठान ने अपने पट्टी बांधी। उन्होंने कहा तुम घबराओ नहीं, बैठो पंखे में। मैंने कहा मुझे गर्मी लग रही है। उन्होंने फिर शटर खोले तो भगड़ जो मच रही थी, उसने फिर भी मेरे लिए शटर खोला और फिर बाहर, मैंने कहा कि तुम बाहर बैठ जाओ और अभी हम तुम्हारे को अस्पताल पहुँचाते हैं। आपका नाम क्या है? मेरा नाम अमीनुद्दीन है। अच्छा। अमीनुद्दीन, जब ये आपको गोली लगी तो दुकान वाली थी, एम्बुलेंस नहीं थी, कुछ मौजूद था? नहीं, नहीं, ना पुलिस थी ना एम्बुलेंस थी। और पुलिस वहाँ तो नज़र क्या है कि लोग कह रहे हैं कि पुलिस वाले मुकाबला कर रहे हैं इनके साथ, और ये वो लोग ऊपर से चढ़ के गोलियां फायरिंग कर रहे हैं। अच्छा। तो मेरे को जो गोली लगी है ना ऊपर से आगे लगी है, अच्छा। मेरा अंदाज़ा है और पक्का ख्याल है कि गोली ऊपर से आगे लगी है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे? जुल्फ़कार अली। पाण पाण मला मल्लाह किथां जा आहियो? हैदराबाद 9 नंबर लतीफ़ाबाद। अच्छा। कहिड़ी पार्टी सां तालुक आहे? तालुक इहो ई अवामी पार्टी सां हो। आयासीं पुरअमन जलसो हो, अच्छा। पुरअमन जलसो जे बजाए असांखे इहो मारे छॾियूं था गोलियूं हणी। ही तव्हांखे घणियूं गोलियूं लॻियूं आहिनि? बाबा पूरो बरस्ट हलियो। अच्छा। हा। उहो बरस्ट किथां आयो? उते जेके साम्हूं घुमंदड़ माण्हू हुआ छतनि खां आयो, किथां आयो? छतनि खां बि आयूं पे, गलनि मां बि आयूं पे। हा। अच्छा। पुलिस छा पई करे? पुलिस जा 2 जवाननि खे ज़ख़्मी थिया, पोइ जीअं ईअं निकिता ईअं हटी हलिया परे। पुलिस भॼी वई? हा, भॼी वई। भॼी वई त पोइ पुलिस वापसि थी? पोइ जेॾी महिल माण्हू मरी चट थिया, पोइ पुलिस आयूं 10 15 5 6 गाॾियूं आयूं, रू करे हीअं निकिरी वियूं हलियूं। उहो बि ज़ख़्मनि खे कोन पिया खयूं। पोइ वरी फ़ोन कया अथनि, व्हाट्सअप कई अथनि। पोइ असांखे गाॾियूं आयूं आहिनि जेके एम्बुलेंसूं, उहे वीचारियूं खणी असांखे एसी ताणी पुॼायो अथनि। अच्छा। तव्हांखे माना उन वक़्तु जॾहिं टाइम तव्हांखे गोलियूं लॻियूं उन वक़्तु तव्हांखे कंहिं बि कोन कयूं? न न, उते पिया हुआसीं। अच्छा। पोइ वरी उन्हनि वीचारनि बरोच वीचारा, उन्हनि खे शाबत हुजे, मकरानी बरोच 2 हिकिड़ा 3 बचिया, सम्झी वियो। उन्हनि सभु लाशूं जमा करे हिकिड़ी कुंड में अंदरि हिकिड़ो घर हो, उन्हनि जो फैक्ट्री हुई, फैक्ट्री जो दरवाज़ो खोले उन में उते जमा कया अथनि माण्हू। हिकिड़ो 2 को बचियो हो उन्हनि वीचारनि, हिकिड़ो पोड़ो हो, हिकिड़ो जवान हो, ॿिया त सभु मरी विया। ईअं मुंहुं मिठो पिटियूं। पोइ बि ईअं बि चयूं त यार जवान आहियो, सुरीला थियो, हौसले सां कमु वठो। माण्हू त पंहिंजा मरी वञा, इहे खणणा पइनि। तॾहिं फायरिंग हली पे ॿाहिरि। अच्छा। तॾहिं बि फायरिंग हली पे। पोइ उन फायरिंग खे रोकण जे लाइ पुलिस उन्हनि जे मथां फायरिंग कई पई? जंहिं फायरिंग कई तव्हां ते? पुलिस अलाए केॾी महिल कई आहे त पोइ ख़बर न आहे पे। जेॾी महिल हिननि जा 2 धकी थिया न, उन खां पोइ भॼी हलिया पुलिस वारा, हटी हलिया छॾो। चयूं पिया हमारे पास गोलियां कम है, ये हो रहा है, वो हो रहा है। तकलीफ़ केतिरी पई थिए? तकलीफ़ घणेई आहे, पर पोइ असीं आहियूं 2 हींअर वारा सिंधी जेके बर्दाश्त कयो पियूं। ॿिए कंहिंखे लॻिया त ज़मीन आसमान हिकु हुजे थो। पाण उते बि कुझु कयासीं कोन, हली हुकमदार को मौला जो नालो वरितोसीं बसि। अच्छा। वरी जेकॾहिं तव्हांखे, तव्हां अवामी तरीक़े जा कारकुन आहियो, वरी जेकॾहिं तव्हांखे साॻे जहिड़ो मौक़ो मिले त वरी हलो, वरी अहिड़ी रैली आहे, वरी बि वेंदव? पोइ हाणे सिंधी जे सॾायूं था त पोइ इहो मरण खां थोरी ठजंदासीं।
माना वरी साॻो तव्हां जेको आहे रैली में वेंदा? वेंदासीं। अच्छा, माना हितड़े जेको आहे ॿिए सूबे जी जेका ॻाल्हि पए थी उनजे ख़िलाफ़ सदाईं हूंदा? वाह बाबा, असांजो सूबो सिंध जॾहिं 4 सूबा ठहिया आहिनि, सही है, हर के पंहिंजो पंहिंजो सूबो, असां सिंधियुनि जो सिंध सूबो आहे, इहो नबीअ दौर खां असांखे लक़ब मिलियल आहे। पोइ बि धारियनि खे असां पनाह ॾिनोसीं, सभु कुझु कयोसीं, पर पोइ बि उहे असांखे रतो जाण पिया कनि, सिंधी माण्हुनि खे पिया मारीनि। असांखे इहो जेको आहे हिननि वारो जेको आहे सूबो बूबो हिननि जो वञे छा पहिरीं? हिननि खे असां पनाह ॾिनो, पनाह ॾियण खां बजाए हाणे चवंदा असांखे इहो मुल्क लिखी ॾियो। छो लिखी ॾियो? नाज़रीन, असां हिन वक़्तु उन डॉक्टर सां बीठा आहियूं जेको ख़ासि तौर ते हिन लयारी में जेको कुझु हीउ थियो, अॼु सॼो सारो मांधाण जेको मतो ऐं गोलियूं हलियूं, उनखां पोइ जेके ज़ख़्मी थिया आहिनि या डेड बॉडीज़ थियूं आहिनि, उनजे हवाले सां हिते सॼो सारो माना परगोर करण में साईं जन जो वॾो किरदारु आहे। डॉक्टर बिरमा जेसमाणी साहिब सां अचो त पाण हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं नमस्ते। साईं नमस्ते। तव्हांजी कहिड़ी फीलिंग हुई ऐं ज़ख़्मियुनि जी कहिड़ी फीलिंग हुई जहिड़े टाइम हिते आंदा विया या उन्हनि जी अटेंडेंस जी कहिड़ी हुई? माण्हू एतिरो बेगानो लॻो पियो, उन हवास उन जा एॾा खता करे छॾिया हिननि जी फायरिंग आहिनि। उन्हनि माण्हुनि खे काॾा मतिलबु जाइ न पई मिले, वीचारा के धरतियुनि ते पिया, के घिटियुनि जे, के बेचनि ते पिया, ऐं लियारी वारनि जा कुझु साथी दोस्त हुया जिन उन्हनि खे कलेक्ट कयो आहे उन्हनि ज़ख़्मियुनि खे, ऐं उन जी डेड बॉडी जेके असांजी हुते पियूं उन्हनि खे उन्हनि बाक़ाइदे अलॻि करे हिकिड़ी एम्बुलेंस में विझी जेके कुझु असांखे हेॾे सिविल अस्पताल साइड ॾे मोकिलियनि। ऐं मां जॾहिं हीउ वाक़ियो मूंखे ख़बर पई कंहिं SMS जे थ्रू, त मां उतां हिन सिविल अस्पताल ॾे रश कई। मूंखे ख़बर हुई त हीउ सॼी इलाइक़ो जेको आहे सिविल अस्पताल जे अराउंड आहे, ऐं मां हिते पहुची वियुमि। जीअं हिते मां पहुतुमि त कैजुअलिटी में, इमरजेंसी में मां मतिलबु टोटल 50 पेशेंट माना जेके ज़ख़्मी सूदो उहे हुया। उन में असां वटि जेके सिविल अस्पताल में जेके डेड बॉडीज़ आयूं हुयूं उहे 7 डेड बॉडीज़ हुयूं, ऐं 3 डेड बॉडीज़ जे लाइ असांखे ख़बर पई त उहा लियारी जनरल हॉस्पिटल में हुयूं। उनखां अलावा जेके ज़ख़्मी हुया तक़रीबन उहे 36 जेके ज़ख़्मी हुआ उहे हिते सिविल अस्पताल जे इमरजेंसी में हुया। ऐं उनखां अलावा हाणे उन्हनि मां 4-5 अहिड़ा ज़ख़्मी हुया जिन खे उन वक़्तु ई रवानो कयो वियो हुयो, ऐं बाक़ी ॿियनि खे मुख़्तलिफ़ वार्डनि में शिफ्ट कयो वियो हो। न्यूरो सर्जरी में हिकिड़े ब्रेन में हिकिड़े खे गोली हुई, उहो उनजो ऑपरेशन हले पियो, उहो न्यूरो सर्जरी में शिफ्ट करायोसीं। आर्थोपेडिक में असांजा 4 मरीज़ हिते आया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो नौजवान हुयो जंहिंखे हिन महिल ॿिन्ही जंगुनि में माना हिकिड़े में बस्ट लॻियल आहे, हिक में 2 बुलेट लॻियल आहिनि। उहे ॿिन्ही में फ्रैक्चर्स बि आहिनि, बल्कि उहो ॾाढो शदीद ज़ख़्मी आहे जेको अञा ताईं हिन महिल रुगो बैंडेज ॿधी पई आहे उनखे, ऐं उहो वेट पियो करे कंहिं प्रोफेसर जो त सुबुह जो अची उहो प्रोफेसर उनखे अटेंड कंदो। ब्लीडिंग उन जी थी रही आहे। डॉक्टर पंहिंजो जेको कयो आहे त सुठो कयो हूंदो। हाणे हिन महिल मूंखे इहो डॉक्टर जे लाइ शिकायत न करणु घुरिजे, पर समथिंग इज़ रॉन्ग। जॾहिं मां पाण हिन ते बेड ते बीठो आहियां त उनजो सॼो बेड हिन महिल बि ब्लीड कयो वियो आहे, उते थी रही आहे। अहिड़े नमूने असांजे हितां जे हिन सॼे वायुमंडल जो सॼे हिन जो हिकिड़ो तासुर मां जेको कैलकुलेट कयो आहे, तासुर इहो आहे त असां हिते निंदण का, ऐं मुंहिंजे ख़्याल में असां पंहिंजा हिन धरती जा वारस न, पर असां हिते के चोर या असां बल्कि चवंदा आहिनि आई टांडो खणण बोरचाणी थी वेही रही। हाणे असांखे धिकियो पियो वञे, असांजी अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, ऐं असांजे माण्हुनि खे जंहिं बेदर्दी सां गोलियुनि सां छलनी कयो वियो आहे, सम्झण जी ॻाल्हि नथी अचे। कहिड़े क़िस्म जो टेरर आहे, कहिड़े क़िस्म जी दहशतगर्दी आहे, गॉड नोज़ बेटर कि हिननि माण्हुनि खे केरु पुॼंदो, हिननि माण्हुनि जो केरु साथारी आहे, केरु हुननि खे शेल्टर थो ॾिए। उनखां पोइ गवर्नमेंट पंहिंजनि माण्हुनि ते हेॾा कीस थिया आहिनि, हिकिड़ो बि गवर्नमेंट जो नुमाइंदो कोन्हे त को अची हिननि खां कुपर घोर वठे, हिननि जी को इलाज लाइ करे का इंस्ट्रक्शन कोन्हे। MS खे कोई बि हिते प्रोफेसर मौजूदु कोन्हे। हेॾियूं वॾियूं इमरजेंसियूं थींदियूं आहिनि, इमरजेंसियूं नाफ़िज़ थी वेंदियूं आहिनि, का ॻाल्हि ई कोन्हे। वेरी इज़ नॉर्मल कूल पेशेंट पिया आहिनि, ईअं पिया आहिनि जीअं नॉर्मल को पेशेंट हिकिड़ो ज़ख़्मी थी आयो, जेको फुड़ी कई हिते हिकिड़ो पटी कई ऐं जान छुटी। हिते 7 गोलियूं 10 गोलियूं लॻियूं पियूं आहिनि। हिते कंहिं क़िस्म जो कोई बि परगोर न थी आहे जेका एज़ इमरजेंसी डिक्लेयर करे हिते अचणु घुरिजे, कुझु बि न थियो। आई एम वेरी सॉरी टू से कि मां ॾाढो मायूस थियो आहियां हिनजी हिन सिहत खातनि ऐं उन्हनि खे मूंखे सम्झ नथो अचे। सिविल अस्पताल असांजे सिंध जी सिविल अस्पताल आहे, सिंधी माण्हू ज़ख़्मी पिया आहिनि, का परगोर कोन्हे, कोई गवर्नमेंट जो नुमाइंदो कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे, ॼण दुश्मन लेटिया पिया आहिनि। आई एम सॉरी यार, वेरी सैड, वेरी सैड। जमाल हसन। जमाल हसन कीअं गोलियूं लॻी तव्हांखे? हाँ, मार्केट निकितोसीं त गोश्त मार्केट में तो कमु करे पिया मामे सां गॾु, त उतां निकितो मां रैली ते ॾिठी त रैली जे दौरान हालत ख़राब थी पए, त
उन ही दौरान मूंखे गोली लगे, मूंखे ख़बर न हुई तो छोकरनि चयो भाई आपको गोली लगी, इतना खून निकल रहा है। उतां मूंखे छोकिरा खणी मोटरसाइकिल ते उते लियारी जनरल खणी आ, उतां मूंखे पट्टी ॿधाऊं लेकिन खून इहो जारी हुओ ब्लीडिंग, तो उतां मूंखे खणी करे उन चयो त इहो सिविल जो केस आहे, उतां मूंखे सिविल आंदऊं। मूंखे इलाइक़े जा माण्हू, मक़ामी माण्हू आहे इलाइक़े जा, उहो खणी। माना तव्हांखे का एम्बुलेंस या का जेको आहे सो को पुलिस उहे न खणी आया? एम्बुलेंस आई हुई, पुलिस जी कोन हुई, एदी जी एम्बुलेंस में आहे। अच्छा, उन में उहा खणी आई हो खणी आ। अच्छा, हिते तव्हांजी जेका ट्रीटमेंट थिए पई, वॾा डॉक्टर तव्हांखे ॾिसण आया आहिनि? कुछ भी कोने, केरु ॾिसण आया, 2 घंटा छिया आहिनि, ब्लीडिंग चालू आहे। वो चाहिए हो उनके 2 घंटा छिया, अभी आ रहे आपका चेकअप होगा, 2 घंटा छिया वो आया ही कौन। तकलीफ़ मैं बाजू में लई तकलीफ़ थी शेर है। गोली तव्हांजी कढी अथऊं? ना अञा कोन कढियाऊं। 2 कलाक थी विया आहिनि, पोइ तव्हांजी गोली बि कोन कढी अथऊं? कुछ भी कौन है, यही बस चेकअप होगा, अभी तक आयो केर भी कौन आयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आपका नाम? रहमतुल्लाह। रमतुल्ला, आपको गोली कैसे लगी? रेडी चला रहा था, फायरिंग हुआ, हम नमाज पढ़ने जा रहा था, बीच में हमको लग गया। अच्छा, अभी तक गोली निकाली गई है? अभी तक तो नहीं निकाली गई। कितने घंटे हो गए हैं आपको यहाँ पे? 4 बजे से आया हुआ है। 4 बजे से आए हैं, अभी रात के 10 हो रहे हैं। हाँ। कोई डॉक्टर आया आपके पास? नहीं आया हुआ अभी तक तो। आपको वहाँ से कौन किया? एक्सरे भी नहीं हुआ? नहीं हुए। क्या नहीं हुआ? एक्सरे भी नहीं हुए। अच्छा, यहाँ पर आपको आते हुए तकरीबन 4 बजे आए हैं, अभी 10 हो रहे हैं, 6 घंटे आपको गुजर गए हैं इसी हॉस्पिटल में, कोई भी इलाज वगैरह कुछ नहीं हो रहा? नहीं हो रहा। नहीं हो रहा। नहीं। तो वहाँ से आपको यहाँ पर कैसे उठाया गया? कोई एम्बुलेंस थी, कोई पुलिस? अच्छा। एम्बुलेंस में। अच्छा, अभी आपकी क्या डिमांड होगी कि अभी तक गोली भी आपके जिस्म में पड़ी हुई है, तो इसके हवाले से डॉक्टर क्या कहते हैं? कुछ अभी तक नहीं बोला। कोई डॉक्टर भी नहीं आया? 1-2 आ जाते फिर चला जाता है। भाई हम लोग रैली में जा रहे थे, हम लोग रैली के हमला हुआ है, रैली के ऊपर हम लोग शरीक थे, उधर गोलियां लग गई हम लोग। गोलियां कहाँ से आई? गोलियां मतलब 2 हम ये नज़र आ रहा है, 2 गन घर से, हम लोग घर के खिड़कियों से बंदूक नज़र आ रहे थे, सामने बंदा नहीं नज़र आ रहा था। ऐसे ही जगह पाल मंडी था, सही है, उधरी से गोली आ गई, हम लोग सामने बैठे हुए थे, गोलियां लग गई। हम लोग पुलिस मुकाबले भी कर रहे थे, वो लोग नहीं, वो छुपा के आ गए घर में, छुप के ऐसी गोलियां अंधी कोरी में चल गई। तो हम लोग 15-30 बंदे थे इस ट्रेन में, किसी को पेट में लग गया, किसी को मुंह में लग गया, किसी को दिल में लग गया, ऐसे ही उधरी हम पड़े हुए थे। आपको यहाँ पर उठा के कौन आया? कोई पुलिस लाई, एम्बुलेंस थी? पुलिस नहीं लाई थी, एम्बुलेंस भी नहीं आ रही थी डर के वजह से। तो अवामों ने, हमारे 3-4 जो बलोच बच गए थे, उन लोग वो उठा के घसीट के लेके आ रहे थे, एम्बुलेंस में डाल रहे थे। अच्छा, इधर जो है वो आपका इलाज सही हो रहा है, दवाएं वगैरह, गोलियां वगैरह आपकी निकाली गई हैं? हाँ, अभी तक कुछ नहीं हो रहा है, अभी तक टांका मांका कुछ नहीं लगा है अभी तक। अभी करेगा तो सही है, खाली पट्टियाँ लगा रहे बस, ये ड्रिप पे चढ़ा रहे बस, ड्रिप भी खाली है। नाज़रीन, ही ड्रिप खाली लगी पई आहे, हिते ही पेशेंट पियो आहे, हिन ड्रिप में का को कतरो को रती का पुर्जी कुछ भी कोन्हे का, पर ही मरीज़ जे मथां उहा लगी पई आहे। हिन वक़्तु जेको आहे सो डॉक्टर न का जेको आहे सो माना हिते हिन वक़्तु नाइट शिफ्ट जेको इंचार्ज कुझु बि कोन आयो आहे, न ई हिकिड़े का पर घोर लधी वञे थी पई। सॼा सारा तक़रीबन जेके आहिनि सो मरीज़ हिते पियल आहिनि, लायारी जा जेके आहिनि सो ज़ख़्मी हिते मौजूदु आहिनि, ऐं इहे गोलियूं लॻण खां पोइ हिते पिया आहिनि, पर हिते बि बेयारो मददगार ही बि सुता पिया आहिनि। जी नाज़रीन, हिते सिविल अस्पताल में तमामु सूरत हाल ॾिठी, 10 डेड बॉडीज़ जे हवाले सां हिते जेके आहिनि सो माण्हू पहुचाया विया। हिन जेका अॼु रैली हुई अवामी तहरीक ऐं कराची जे जेको आहे सो उज़ैर बलोच जे हवाले सां ऐं ॿियूं जेके पार्टियूं हुयूं उन्हनि सां गॾोगॾु उन रैली जे मथां जहिड़े नमूने फायरिंग कई वई, उन फायरिंग खां पोइ 10 जेके आहिनि सो डेड बॉडीज़ हिते सिविल अस्पताल आंदियूं वियूं। उन खां पोइ 36 जेके माण्हू हुआ, उहे 36 माण्हू ज़ख़्मी आहिनि, ऐं उन ज़ख़्मियुनि मंझां बि केतिरनि ज़ख़्मियुनि जी हालत जेको आहे गणती जोगी आहे। इन खां सवाइ कुझु ज़ख़्मी अहिड़ा बि आहिनि जंहिंजी 6 कलाक गुज़रण खां पोइ बि का बि ट्रीटमेंट कोन वई आहे। हल्को सिर्फ़ु जेको आहे सो उन्हनि जे मथां पटी कई वई आहे, जॾहिं त उन्हनि जी जेको आहे सो ब्लीडिंग अञा ताईं जारी आहे। जॾहिं त हिते का बि हंगामी हालतूं जेके आहिनि सो उहे करार नंढियूं वियूं आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो हिन वक़्तु कंडीशन इहा आहे त हिते तव्हां बेडनि ते जेके आहिनि सो माण्हू सुतल ॾिसो था, ही सॼा सारा हिन रैली जा जेके ज़ख़्मी आहिनि उहे तव्हां ॾिसो था पिया। ही सॼी सारी हिते कंडीशन आहे त हिते हिननि जो जहिड़े नमूने सां हुते गोलियूं खाई आया आहिनि, उन गोलियुनि खां पोइ हितां जा जेके मंज़र इहे आहिनि त हुननि जी जेका ट्रीटमेंट आहे उहा हिन वक़्त ताईं कोन थी सघी आहे। हिते जेको इलाजु आहे उन ते पिणु हिन वक़्त ताईं कुझु
मार्क आहे त छा अॼु सोचण जो सवाल इहो आहे त पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजी धरती जो जेको माना सकाफ़ती हिकिड़ो तहज़ीबी इख़लाक़ी ऐं तारीख़ी तौर ते जेको हिकिड़ो पस मंज़र आहे जेको सिंधी माण्हुनि जो जेको हिकिड़ो एहतजाज हो पुरअमन एहतजाज हो ऐं सिंधी माण्हुनि पंहिंजी बका जी वेड़ पे विढ़ी ऐं उन वेड़ मंझि पर उहो पुरअमन ई कंहिंजे बि हथ में का लठ को बाठो को बंदूक का ॿी का शइ कोन हुई उन पुरअमन माण्हुनि बेहथियार माण्हुनि जे मथां फायरिंग करे उन्हनि खे ज़ख़्मी कयो ऐं ज़ख़्मियुनि खां अलावा जेको आहे सो कुझु माण्हुनि खे क़तल बि कयो पर उन क़तल खां पोइ हिते इस्पतालुनि में बि सूरत हाल इहा आहे इन जे हवाले सां बहरहाल सिंध जे सिहत खाते खे सोचणो पवंदो ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे सोचणो पवंदो त बहरहाल हिननि माण्हुनि जो एॾो बि वॾो ॾोह कोन हो जिन माण्हुनि खे हिते निंदड़को करे हिन इस्पतालुनि मंझि बि बेयारो मददगार छॾियो वियो ऐं अॼोकी निकितल रैली मंझि बि हिननि खे बेयारो मददगार ऐं लावारिस सम्झी हिननि सां अहिड़ो असरु कयो वियो।